अल्लाह हक मस्त कलंदर लाल लजपाल हक अल्लाह अल्लाह फ़क़ीरनि सां मश्करियूं था कयो अहिड़ी वीर मुठण थो साए जो मारे छॾींदो साए हलो ने साए उथी फ़क़ीर साईं मुख माफ़ कर वाकई मोकना गलती थी वई आहे फ़क़ीरनि जे फीणे जो न क़दुरु करण वारनि जी हालत बुरी थींदी आहे सेठ मोलू फ़क़ीर साईं हाणे कॾहिं बि की न थींदो ऐं तोसां वाइदो थो करियां तुंहिंजे विचड़ियल भाग जा दागा धोखेबाज़ीअ करे निभाग जी गंढुनि में फासी पिया आहिनि फ़क़ीर साईं हाणे आउं तोसां धोखो की न कंदुसि जीअं तूं चवंदे ईअं मां कंदुसि चङो एतिरियूं मिनतूं कयूं अथई त हाणे ॾिसूं था तुंहिंजे क़िस्मत जे कागर ते केतिरी गुंजाइश आहे फ़क़ीर साईं दिलि सां कोशिशि कर जेको बि नज़रानो चवंदी न उहो आउं तोखे पेश कंदुसि इहा कई अथई न कम जी ॻाल्हि हाणे क़िस्मत जा लीका कागज़ जे ॿिए पासे बि रखी सघजनि था बाबा फ़क़ीर साईं कीअं बि कर जीअं बि कर पर मुंहिंजो विहांउ चानल सां थी वञे त बहितर आहे बाबा हाणे जे तक़दीर जो तालो खोलराइणो अथई त हिकिड़ो कमु जल्दी करणो पवंदई कहिड़ो कमु हाणे तोते जिस्मानी पढ़ाई थींदी वारी जिस्मानी पढ़ाई कहिड़ी आहे मूंखे बि त सुणाए हर चंड जी पहिरीं तारीख़ ते तोखे रूबरू अचणो पवंदो सेठ ऐं इहो सिलसिलो 3 महीना घटि में घटि हलंदो हाणे एॾो इंतजार तुंहिंजो कमु विच में बि थी सघे थो पर कोर्स पूरो करणो पवंदो पोइ त खासो पोइ त नज़रानो खणी चंड जी पहिरीं तारीख़ ते हलियो अचिजांइ हाणे तूं भले हल तोखे इजाज़त आहे हा मसाला हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो